बियो साईं जन जो नालो मुबारक अम्मा आमना साईं फरमाए थी जरे मुस्तफा मुझे पेट में आया अबा इहा गाल मञणी पवंदी त इमामुल अंबिया साईं जन जे अब्बे जो नालो हज़रत अब्दुल्ला साईं जन जे ॾाॾे जो नालो हज़रत अब्दुल मुतलब साईं जन ने अञा पंहिंजे अमड़ जे पेट ॾे मुंतकिल थिया अबो दुनिया मां लाॾाणो करे वियो हज़रत अब्दुल्ला उहो अल्लाह खे प्यारो थी वियो अम्मा यतीम बच्चे खे ॼणियो जंहिंते अल्लाह ताला नुबूवत जो ख़तम नुबूवत जो ताज रखियो उहो इमामुल अंबिया जी ज़ात अक़दस अम्मा आमना साईं फरमाए थी जॾहिं मुस्तफ़ा मुंहिंजे पेट में आया त ॿियनि औरतुनि खे जीअं तकलीफ़ थींदी आहे मूंखे तकलीफ़ न थींदी अम्मा साईं फरमाए थी त बकरियूं हुयूं असांखे बकरियूं हुयूं जबलू अल्लाह को दुआ थो कयां त अल्लाह ताला सभिनी खे ओॾो जी ज़ियारत कराए अञा उहो घर महफ़ूज़ आहे जाॾे निस्बत आहे त इमामुल अंबिया हिन घर में ॼाया अञा उहो घर महफ़ूज़ आहे सफ़ा मरवे इन खां पधर जेको आहे सफ़ा खां ॿाहिरों पधर इन पधर जे आख़िरी छेड़े ते रोड जे वट ते उहो घर आहे जंहिंजे निस्बत आहे त इमामुल अंबिया साईं जन इन घर में ॼाया हेॾो वॾो जबल आहे अबू कुबैस नालो अथसि हेॾे परते वरी पोइ माना मरवो आहे हे सफ़ा होॾे मरवो हे जबल कुबैस साईं जन जो घर मुबारक हीअं अम्मा आमना साईं फरमाए थी त बकरियूं तंग कंदियूं मां हलंदी हुयमि बकरियुनि सां त तंग कंदियूं ॾाढो पर जॾहिं इमामुल अंबिया मुंहिंजे बतन अतहर में आया त बकरियुनि में अदब करणु शुरू करे ॾिनो मां हैरान थींदी हुयसि जे बकरियूं मां हलां त बकरियूं मुंहिंजे पोयों मूंखां अॻु में न हलनि जे मां बीहां त बकरियूं बीह रहनि माना तंग करणु छॾे ॾिनो मां पाण परेशान थींदी हुयमि त छा मां जराए अञा ईअं बि थींदो त अम्मा साईं फरमाए थी त पोइ कॾहिं कॾहिं मां जो ॾिसां त जबल जूं पथरियूं उन्हनि ते पेर रखां त उहे अॻु में त तेज़ लॻंदियूं पेरनि खे अॼु बि जेकॾहिं को माण्हू खे जाबलू इलाइक़े में हुजे ऐं पहिरें उघाड़ो हुजे त उन खां पुछिजो त पथरी केॾी ख़तरनाक आहे अम्मा साईं फरमाए थी त कॾहिं कॾहिं ईअं उहे पथरियूं तंग कंदियूं पर जॾहिं मुस्तफ़ा मुंहिंजे पेट में आया त हाणे मां पथरियुनि ते जो पेर रखां पई त मां चई नरम छो थियो त वरी ॼाणी वाणी पेर पे रखां त ॾिसां पई त वाक़ई उहे नरम थी वञनि पोइ अम्मा साईं फरमाए थी त मां ॼाणी वाणी कंडनि ते बि पेर रखंदुमि त कंडा बि मुंहिंजे पेरनि ॾाढो नरम थी पवंदा ऐं अम्मा साईं ॿी वॾी ॻाल्हि फरमाई अम्मा साईं फरमाए थी जॾहिं मुस्तफ़ा मुंहिंजे बतन अतहर में आया त मुंहिंजे जिस्म मां ख़ुशबू जा हुबकार पिया अचनि हा ख़ुशबू कॾहिं मूंखे पंहिंजे सहेलियुनि बि चयो आमना तुंहिंजो त जवानीअ में मुड़ुसु फौत थी वियो आमना तूं ख़्यालु नथी करे ख़ुशबू थी लाइ अम्मा साईं फरमाए थी त मूंखे कॾहिं कॾहिं ॾुख बि थींदो मां छा कयां पोइ मां कॾहिं ईअं बि थियो जो मूंखे पंहिंजे सहुरे अब्दुल मुतलब उन बि चयो त अम्मा मूंखे त एतिरियूं ख़बरूं थियूं पवनि पाड़े में त तूं ख़ुशबू थी लाइ मुंहिंजो पुटु फौत थी वियो तूं उनजी नई नौजवान घर वारी तूं बेवह थी वई पोइ बि तूं पोइ तॾहिं मां पंहिंजे बाबे खे सहुरे खे रोई करे चयुमि त बाबा मां अॼु ॾींहं ते ख़ुशबू न लाथी आहे मुंहिंजे महसूसु ईअं थो थिए जेको मुंहिंजे पेट में बचो आहे इहो अल्लाह ताला उन जी का बरकत कई आहे जो मुंहिंजे जिस्म मां ख़ुशबू जा उपकार था अचनि अम्मा साईं फरमाए थी त पोइ मूंखे मां ई हलां पई कुझु हाणे साईं जन जे पेट में वाद हलां पई त मूंखे आवाज़ ॿुधण में ईंदा जंहिंखे असां चवंदा आहियूं ग़ैबी आवाज़ विच में मां इहा बि ॻाल्हि कयां त अलाए मूंखे ख़बर न आहे त अलाए मानी बि तव्हां खाधी आहे अलाए न खाधी आहे अलाए ॻाल्हाइणो केतिरो आहे अलाए चवणो केतिरो आहे हा हा हलो ॻाल्हियूं अहिड़ियूं थियूं थियनि जो हिते सभु कुझु क़ुर्बान हिते सभु कुझु क़ुर्बान अम्मा साईं फरमाए थी त जीअं जीअं वाद थी मां हीअं हलंदी हुअसि त ओचिती आवाज़ ईंदो कॾहिं कॾहिं माण्हू खे ईअं आवाज़ चवंदा आहियूं त ग़ैबात जो आवाज़ आहे ग़ैबी आवाज़ असां ईअं चवंदा आहियूं अबा ग़ैबी आवाज़ पोइ चवंदा आहियूं जिन जो आवाज़ हूंदो अम्मा साईं फरमाए थी ईअं आवाज़ ईंदो आवाज़ छा हूंदो आवाज़ ईंदो त बुशरा लकी या आमिना तोखे मुबारक हुजे आमिना तुंहिंजे पेट में जेको बचो आहे सय्यदुल अव्वलीन वल आखिरीन अॻे न पोयनि जो सरदार थी मां हीअं ॾिसंदी हुयमि त आवाज़ काॾों आयो ओड़े निहारींदी हुयमि त आवाज़ ॾींदड़ो नज़रंदो कोन हो महसूसु थींदो त ॼण वणनि जे पननि मां आवाज़ थो अचे या पथरनि मां आवाज़ थो अचे आमिना तोखे मुबारक हुजे तुंहिंजे पेट में जेको बचो आहे सय्यदुल अव्वलीन वल आखिरीन पोइ ॿिया आवाज़ ईंदा त फ़इज़ा वलित फसमी है मुहम्मद जॾहिं इन बच्चे खे ॼणे त इन जो नालो मुहम्मद रखंदा चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुहम्मद इमामुल अंबिया साईं जन जो ज़ाती नालो मुबारक आहे
अवा हिकिड़ो मुहम्मद बियो अहमद फरशते मुहम्मद अरशते अहमद ये साईं जन जा ब इस्म मुबारक ज़ाती आहिनि बाक़ी ॿिया सिफ़ाती नाला आहिनि जीअं अल्लाह तबारक व तआला जो ज़ाती नालो अल्लाह ॿिया जेके बि कंदो त पोइ उहे सभु सिफ़ाती थींदा आहिनि है न ईअं इमाम लंबिया साईं जन मुहम्मद जी माना छा आहे मुहम्मद जी माना चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुहम्मद जे लफ़्ज़ जी माना आहे सारायल तारीफ़ कयल एड़ो नालो जंहिंजी वध में वध तारीफ़ कई वञे उहो मुहम्मद आहे चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुहम्मद माना तारीफ़ कयल भला तारीफ़ कयल तॾहिं त फरमाई त वरफ़अना लक ज़िक्रक तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद करे छॾियमि ठाहिण वारा ॻाइण वारा सोचण वारा लिखण वारा पढ़ण वारा सभु खुटंदा पर जंहिं हस्तीअ जी ॻाल्हि सोची ठाही ॻाई लिखी वञे त उनजो शान खुटणो ई कोन्हे छो त अलाह जो शान खुटंदो कोन त महबूबन करीमन खे उहो ई ॿुधाए छॾियईं वरफ़अना लक ज़िक्र जाते मुंहिंजी रुबूबियत उते तुंहिंजी नुबूअत उते तुंहिंजी रिसालत उहा अलाह जी खुटणी कोन्हे त रसूल जी खुटणी कोन्हे